ھنڳورجا मां ख़बर ॾींदा हलूं त IBA टेस्ट पास JST ऐं PST 40+ जे उम्मीदवारन पारां नौकरिन जा आर्डर न मिलण खिलाफ ھنڳورجا में शहबाज मलिक, गुलज़ार ओठो, इज़हार ओठो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम लॻायो आहे त IBA जेको वॾी साख रखंदड़ इदारो आहे इन में टेस्ट पास कई आहे, पर इन जे बावजूद सिंध हुकूमत असांखे आर्डर ॾियण लाइ तयार नाहे। सूबाई वज़ीर तालीम सिंध जे कुछ इलाइक़नि खे गुज़ारिश एरिया जा 33 मार्कुनि वारनि खे बि नौकरियूं ॾिनियूं आहिनि, पर असांखे आर्डर जारी नथा कया वञनि। हिननि चयो त सिंधनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे। जेकॾहिं सिंध हुकूमत असांखे जल्द नौकरियूं फराहम न कयूं वयूं त 29 सेप्टेम्बर ते CM हाउस कराची आॾो तारीख़ी धरणो हयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।